जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नवदरो खां वाक़े ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा त नवदरो लॻ केटी मुमताज़ थाणे जी हद ॻोठ मिठो खखराणी में जवाबदार फायरिंग करे औरत खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार अली शेर खखराणी चिंचे ते ईंदड़ पंहिंजी 48 वरनि जी पुफी बीबुल ज़ाल मुहिब खखराणी खे कार जे पुराणे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाह ते केटी मुमताज़ थाणे जी पुलिस मक़तूला औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ खणाइण वाक़े वारे हंधि पहुची वई आहे, जितां मक़तूला औरत जो लाश खणाए नवदरो अस्पताल पहुचायो वियो, जिते पोस्टमार्टम जारी आहे। वाक़े बाबति केटी मुमताज़ थाणे जी पुलिस जो चवणो हो त मक़तूला औरत बीबुल ख़ातून मुड़ुस मुहिब खखराणी सां दवा वठण लाइ नवदरो वई हुई, जितां चिंचे ते वापसि ॻोठ अची रही हुई त जवाबदार अली शेर खखराणी मथां क्लाशनकोफ सां फायर करे क़तल करे छॾियो आहे। वाक़े बाबति औरत जे मुड़ुस मुहिब खखराणी जो चवणो हो त ज़ाल खे 2.5 साल अॻु काराइण जो इल्ज़ाम ॾिनो वियो हो, जंहिंजो बाद में फ़ैसिलो बि थियो हुयो, जंहिंखां पोइ मुंहिंजी घरवारी कराचीअ में पुट सां गॾु रहंदी हुई। अॼु जवाबदारनि हमलो करे मुंहिंजी घरवारीअ खे क़तल करे छॾियो आहे। असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर वाक़े अहम ख़बर खां आगाह कंदा रहूं त नवदरो लॻे ॻोठ मिठो खखराणी में जवाबदार अली शेर खखराणी क्लाशनकोफ जा फायर करे पंहिंजी पुफी बीबुल ख़ातून खे काराइण जे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो आहे।